बुलेटिन में शामिल कंदासीं मुख़्तसर ख़बरूं। बांदी भरसां जलबानी CNG स्टेशन वटि कोच ऐं 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मियुनि में दरिया खान मरीवासी अब्दुल गफूर जट, संदसि ज़ाल ऐं मासूम धी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे बांदी अस्पताल पहुचायो वियो। चक वेझो ॻोठ मोटण कुर्सी में 4 ॾींहं अॻु ज़मीन जे मालिकियतां झेड़े में क़ातल थियल ॻोठाणे लियाकत कुर्सी जे वारसनि बरकत, मोहम्मद अली, रहमुल्ला ऐं ॿियनि एहतिजाज कयो। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। कड़ियो घंवर में महेरी ऐं नौंदाणी बिरादरीअ जे माण्हुनि पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ऐं रिक्शा ड्राइवर महबूब अली सहतो जे क़त्ल केस में 3 नौजवाननि खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ अल्लाहवाला चौक खां शहीद फाज़ल राहू चौक ताईं एहतिजाजी रैली कढी। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त केस में घुर्बल असुल क़ातिलनि खे गिरफ़्तार करे बेगुनाह नौजवाननि दिलदार नौंदाणी, यूसुफ महेरी ऐं अशरफ महेरी खे आज़ाद कयो वञे। खैरपुर में पीरसन उस्ताद अब्दुल्ला शाह पंहिंजे पुटनि ऐं भाउ ख़िलाफ़ एहतिजाज कंदे मिल्कियत मां बेदख़ल करण ऐं जानी नुक़सान जी धमकियुनि जो इल्ज़ाम मड़ियो आहे। पीरसन मुतालबो कयो आहे त घर ऐं प्लाट तां कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। PP सेनेटर ॼाम महताब डहर जी मुरीद शाख मोटरवे इंटरचेंज वटि PP कारकुननि पारां शानदार आजियां करे गुलनि जी वर्खा कई वई। शानदार आजियां करण ते ॼाम महताब डहर कारकुननि जो थोरो मञियो। मीरपुर बुर्रो वेझो ॻोठ पोलाणी बंगलाणी में भट्टी ऐं बंगलाणी बिरादरी जे बिंदुरनि में मेंह जे चोरी थियण वारे मामले तां झेड़ो, 3 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। भट्टी बिरादरी जे माण्हुनि वाक़े ख़िलाफ़ एहतिजाज कंदे रोड ब्लॉक करे छॾियो। रोहिड़ी में सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द इरफान जतोई जी पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मार्चण वारे वाक़े ख़िलाफ़ बलोच अवामी इतिहाद पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज जी अॻवानी जमील अहमद कोराई, अब्दुल करीम लौलाई, अल्लाह बख्श, गुलाम मुस्तफ़ा ॿियनि कई। सरहद में रोलू कुतनि वधीक 5 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। शेखपाड़े में कुतनि जे हमले में ज़ख़्मी थियलनि में मीर शेख, गौस बख्श, लालू, अली मोहम्मद ऐं बाबर शामिल आहिनि। तलहार में पंप तां पेट्रोल भरण दौरान रिक्शा खे बाहि वकिड़े वरितो, जंहिं करे रिक्शा सड़ी रख थी वियो। बाहि लॻण खां पोइ माण्हुनि में भाॼ पइजी वई। पेट्रोल पंप ते बाहि विसाइण जो औज़ार न हुजण सबबि शहरियुनि जी ज़िंदगी दाव ते लॻल आहे। टने बागे जे शाही बाज़ार में गटरनि जे पाणी उथलण करे शाही बाज़ार गंदे पाणी जे तलाव जो ॾे खुॾिए थी। गंदे पाणी जे निकाल लाइ वापारियुनि ऐं दुकानदारनि इरशाद अली ख्वाजा, ताराचंद लोहाणा, इब्राहिम मेमण ऐं मीर मोहम्मद ख़ासकिले जी अॻवानी में एहतिजाज कयो। ठल में लेडी हेल्थ वर्कर्स पारां बिना जवाज़ बरतरफ़ करण ख़िलाफ़ नुसरत सरकी, ज़ाहिदा सरकी, मंज़ूर सरकी, कलसूम नुनारी, खुर्शीद नुनारी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि मुतालबो कयो त खेनि रहियल पघारूं ॾेई फाका कशी खां बचायो वञे। वाही बांदी भरसां ॻोठ मोहम्मद बख्श लुंड में JY पारां आज़ादी मार्च मुहिम जे हवाले सां जलसो कोठायो वियो। तालके जोही जे जनरल सेक्रेटरी मौलाना दोस्त मोहम्मद जमाली, काज़ी अब्दुल्ला अलखाणी ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। अॻवान चवनि था 26 मार्च ते मौलाना फज़ल रहमान जी अॻवानी में लॉन्ग मार्च कढी तब्दीली सरकार जो इस्लामाबाद में जनाज़ो कढियो वेंदो।